दोस्तों ये मुश्का मच्छी आ इंग्लिश में टाइगर टूथ क्रॉकर चुनता आहिनि जा जेका ॾंद आहिनि सो शींहं जे वांगुरु ॾंद आहिनि तंहिंजे करे शींहं ॾंदे वारी मच्छी जेके अंग्रेज़ चए थो टाइगर टूथ क्रॉकर। दोस्तों ही जेकी मच्छी सॼी पेटजी विया इनखे लूणु लॻंदो तेज़ ज़्यादा लूणु लॻंदो ही लूणु इनखे जेको आहे सो हणी ही ॾिस मच्छी धोती कोन आहे इनखे डायरेक्ट लूणु लॻंदो दूचनी वरी बाद में ॿियो हिकु स्टेप हिनजो कटाइजो ॿियो स्टेप इनखे लूणु लॻाइणो आहे पोइ वरी इनखे पाणीअ में धोचंदी साफ़ थींदी। दोस्तों हे लूणु लॻी खां पोइ इनखे जेको आहे सो तक़रीबन 10-12 कलाक जेको आहे सो इनखे छॾा ॾारो या थी सघे इनखे वरी सुबुह तां 24 कलाक लाइ बि रखी सघिजे थो लूण में हूअं त 24 कलाक लाइ सुठो थींदो पर घटि में घटि 12 कलाक पोइ बि छॾिणो थो पए। सो हिनखे हाणे जेको आहे सो ढके रखिबो पूरे 24 कलाकनि लाइ। तो ही जेको मच्छी आहे सो लूणु खाई विया तक़रीबन ये राति लूणे रखी हुईसीं टाइट थी आहे सख़्तु थी आहे मेरी सफ़ा सख़्तु थी आहे मूंखे 24 कलाक थी विया आहिनि हाँ जेको आहे सो इहे धोचंदी पहिरीं धोतल कोन हुई की डायरेक्ट लूणु लॻो हुयो ऐं हाँ वरी इहे धोचंदी सफ़ा सख़्तु थी आहे लूण में टाइट लूणु जेको आहे सो मच्छीअ खे ई अहिड़ो फर्स्ट क्लास करे छॾे। तो हीअ जेकी आहे सो रातो की मच्छी लूणी लाइ अगर फ्रिज भी न हुजे पावर भी न हुजे तब भी लूणी मच्छी जेकी आहे सो ख़राब कोन थींदी। दोस्तों हीअ मच्छी जेकी आहे सो मूं पैसे ते कोन वठी आयमि असांजो तक़रीबन ॻोठ जो अहिड़ो हिसाबु आहे जीअं थोरा अचनि था तो मच्छी असांखे जेको आहे सो पुॼाए ॾियनि था घर में दोस्तान ऐं रिश्तेदार आहिनि जेका उन होड़ा आहिनि त उहो मच्छी आणीनि था त उहो सभिनी खे 2-2 टे किला मच्छीअ जा ॾियनि था त पोइ असां ॻोठ वारा जेको आहे सो मच्छी वठंदा कोन आहियूं तक़रीबन असांखे जेको आहे न सो फ्री में मच्छी मिले थी 80 भी कंहिंखे दोस्त खे अगरि ॾियणी आहे त फ्री में ई ॾियूं था।
یہ بالکل صاف تھی یا فرسٹ کلاس کیونکہ जेको असां खाली सुकाइण जी देरि आहे मच्छी जेके साफ़ थी आहे इहा सुकंदी लुक में त हीअ जेको आहे सो मच्छी चटकीअ में असीं लॻाईंदा अचूं कपिड़े सुकाइण जे ॾिस लुक बि तेज़ आहे जेको आहे सो असांजे शिट ते मथे इहा मच्छी सुकायूं पिया मच्छी सुकी वेंदी फर्स्ट क्लास थी वेंदी अगरि को दोस्त मूंसां इहा सुकी मच्छी खाइणु चाहे थो त उहो मूं वटि अचे उनके आऊं बिल्कुलु उनजी बोड़ बनाए या बिरयानी बनाए ॾींदुसि यादि कींदो इनमें इलाही महिनत थिए थी मच्छी पेटणु पोइ वरी लूणु हणी रखणु पोइ वरी सुकाइणु उन खां बाद जेको आहे सो इनजो बोड़ बनाइण या बिरयानी या पचाए खाइण में बि सखणी तूं अगरि पचाए खा पोइ बि तोखे मज़ो ॾींदी हीउ हिकिड़ो यूनिक तरीक़ो आहे मच्छी सुकाइण जो हिन में इहा त अॻे असांजा जेका समुंड ते माण्हू ईंदा उन दौर में बर्फ़ कोन हूंदी हुई महीने ते महीना जेको आहे सो वेंदा हुआ पोइ लूणु खणी वेंदा हुआ होड़े में पोइ लूण वारियूं होड़े खे महीनो 2 महीना लॻंदा हुआ पोइ मच्छी सुकाए ईंदा हुआ उतां खां वठी तरीक़ो जेको आहे सो असां अञा ताईं क़ाइम ऐं दाइम रखिया अचूं दोस्तों ये मच्छी सफ़ा सुकी आहे तक़रीबन हाँ ये तैयार आहे इनखे 15-20 ॾींहं रखी छॾ त ख़राबु कोन थींदी ऐं इंशाल्लाह हिन में बोड़ बि बणिजी सघे थी जेको आहे सो भत बि रचिजी सघे थो माहीगीर तमामु ग़रीब माण्हू आहिनि त उहो ज़्यादातर इहे जेको आहे सो सुकाए रखनि था पोइ रुखी मानी हूंदी त इनखे पचाए करे चुल्हि में चटणी ठाहे खायो वञे त इहो वॾो बहितरीनु हिकिड़ो मच्छी फर्स्ट क्लास तैयार थी आहे सुठी बिल्कुलु सख़्तु थी आहे सुकी कड़क हाणे इनखे 2-3 ॾींहं में ख़राबु कोन थींदी आहे दोस्तों अगर वीडियो पसंद आए तो इनके लाइक शेयर करियो ऐं सब्सक्राइब करियो वरी महिरबानी अल्लाह हाफ़िज़।